बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़ो बादशाह थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो हूंदो हुयो मिडास। मिडास ॾाढो लालची क़िस्म जो बादशाह हुयो ऐं उन बादशाह खे सोन जमो करण जी आदत हूंदी हुई ऐं लालच हूंदी हुई। हू सॼो ॾींहुं सोन जमो कंदो रहंदो हुयो ऐं सॼो ॾींहुं वेठो उन सोन खे ॻणींदो हुयो, सोन खे ॾिसी पियो ठरंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं हू ॿाहिरि वेठो हुयो त उनजे भरिसां हिकिड़ो फ़क़ीर सिफ़त इंसानु गुज़रियो ऐं बादशाह उनजी का ख़िदमत चाकरी थोरी घणी कई त फ़क़ीर चयो त घुर कुझु घुरिणो अथई त मां तोखे ॾेई सघां थो। त उन फ़क़ीर खे चयो त मूंखे एतिरी ताक़त ॾिनी वञे त मां जंहिं बि शइ खे हथु लॻायां त उहा सोने जी थी वञे। त उन फ़क़ीर उनखे चयो त ठीकु आहे, मां तव्हांखे अता कयां थो। तव्हां जॾहिं सुबुह जो उथंदव त उन खां पोइ इहा शइ तव्हां इस्तेमालु करे सघंदव, इन ताक़त खे तव्हां इस्तेमालु करे सघंदव। जंहिं बि शइ खे तव्हां हथु लॻाईंदव उहा सोन जी बणिजी वेंदी। सो बादशाह निंड करे जॾहिं सुबुह जो उथियो त हिन जे ज़हन ते उहा सॼी शइ सवार हुई त मूंखे अॼु हर शइ सोन जी करणी आहे। चादर खे हथु लॻाई, सोन जी बणिजी वई। कमरे जूं जेके शयूं हुयूं उन्हनि खे हथु लॻाईंदो वियो, उहे सॼियूं शयूं सोन जूं बणिजी वियूं। ऐं हिन नाश्ते जी तलब कई, जीअं नाश्तो हुनजी टेबल ते लॻायो खादमनि त जीअं फ्रूट खे हथु लॻाई, सूफ़ वग़ैरह जेके बि हुया उन्हनि खे हथु लॻाई त उहे बि सोन जा थी विया। हाणे खाए छा हमरा, परेशान थियो ॾाढो। बहरहाल हिन चयो त का ॻाल्हि कोन्हे, जेतिरे ताईं मूं वटि इहा ताक़त आहे मां सभु शयूं सोन जूं ठाहे वठां। ईअं कंदे उन दरीअ खां हेठि ॾिठो त बाग़ीचे में उनजी धीउ चहलकदमी करे रही हुई, वॉक करे रही हुई। उनखे सॾु कई त धीउ नंढड़ी जेका आहे उहा भॼंदी आई ऐं दरवाज़ो खोले जीअं पीउ सां अचे चिंबिड़ी भाकुर पातईं पीउ खे त उहा सॼी सोने जे बुत में तब्दील थी वई। बादशाह खे हाणे फ़िक्रु लाॻु थियो त यार हीउ छा पियो थिए, हे त ग़लति कमु थी वियो। सो मिडास बादशाह पंहिंजे सिपाह खे इहो हुकुम कयो त फ़ौरन इहो जेको फ़क़ीर माण्हू हुयो इनखे वञी तलाश करे वठी अचो, जिथे बि हुजे सल्तनत में उनखे ॻोल्हे वठी अचो। सिपाही विया ऐं वञी उन फ़क़ीर खे वठी आया। फ़क़ीर खे अर्ज़ु कई त क़िबला, जीअं मुंहिंजी पहिरियां ज़िंदगी हुई मूंखे वापसि करे ॾे ऐं हीअ ताक़त मूंखां जेको आहे वापसि वठि। मूंखे इहा ताक़त नथी घुरिजे, कंहिं बि तरह सां कुझु बि करे को छूकारो हणो त मुंहिंजी धीउ सही थी वञे। मूंखे मुंहिंजी धीउ सां तमामु वॾी मुहबत आहे, मां इन खां सवाइ रही नथो सघां। बादशाह रोए रड़ियूं पियो करे। सो उन फ़क़ीर दुआ जे लाइ हथ बुलंद कया ऐं उनजी दुआ क़बूल थी ऐं जेके बि शयूं जीअं हुयूं उहे नॉर्मल पोज़ीशन में अची वियूं ऐं उहा छोकिरी बि नॉर्मल पोज़ीशन में वापसि अची वई। सो दोस्तों, इंसान जी लालच कॾहिं बि नाहे खुटंदी। इंसानु चाहींदो आहे त हीअ बि शइ मिले, हीअ बि शइ मिले, हीअ बि शइ मिले। सॼो ॾींहुं असां हिन लालच में गुज़ारींदा आहियूं ऐं इहा जेका लालच आहे इहा खुटण जो नालो ई नाहे वठंदी। जेके शयूं असांखे नथियूं मिलनि इन में अलाह ताला जी का न का मसलिहत हूंदी आहे। असांजे मुताबिक़ जेकी शयूं थींदियूं त उहे यकीनन ग़लति थी वेंदियूं, छो त असां न पिया ॼाणूं पर परवरदिगार ॼाणे पियो त इन शइ में असांजे लाइ मुनाफ़ो आहे या नुक़सानु आहे। सो जेके शयूं असांखे नथियूं मिलनि त उन्हनि ते परेशान थियण जी ज़रूरत न आहे। असांजी तमन्ना बसि इहा हुजणु खपे, दुआ बसि इहा हुजणु खपे त अलाह ताला मुंहिंजे हक़ में जेको बहितरु आहे उहो फ़ैसिलो फ़रमाए। उमेदु आहे त तव्हांखे अॼोकी कहाणी बि ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं बि इनखे पहुचाईंदो, शेयर ज़रूरु कंदो। ईंदड़ वीडियो में वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।